नासिर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान जी क़यादत में मुल्क जमहूरियत पर आमरीत तरफ़ वधी रहियो आहे। मौजूदा हुकूमत में पार्लियामेंट बदतरीन दौर मां गुज़री रही आहे ऐं हू इन निज़ाम ख़िलाफ़ जंग विड़ी रहिया आहिनि। लाहौर हाई कोर्ट में तकरीब के खिताब कंदे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी सरकार ते सख्त तनकीद कई ऐं चयो त हुकूमत खिलाफ़ अदम एतमाद आणण लाइ पार्लियामेंट के हर मेंबर के गॾु खणी मुहिम हलाईंदासीं ऐं अवाम खे ॾेखारींदासीं त मुआशी बहरान इंसानी हक़नि ते हमलनि ऐं जमहूरियत जो जनाज़ो निकिरण महिल केर सिलेक्टेड ऐं केर पार्लियामेंट सां गॾु आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वटस वकील बिरादरी ऐं जजनि जो तमामु घणो एहतराम आहे, पर बदकिस्मती सां वकीलनि जी तहरीक सां जेके उमेदूं ॻंढियल हुयूं उहे पूरियूं नाहिनि थी सघियूं। संदसि हिसाब सां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे संबोसन ऐं खंड जे क़ीमतनि ते न पर आइनी मामलनि ते फ़ैसिला करणु घुर्जनि। The present selected government seeks to strip apart the rule of law. The responsibility to protect the rule of law falls on us, all politicians, lawyers and judges. Sadly, history shows that we have thus far failed to discharge our responsibilities, and more often than not, the scales of justice often side with the oppressors of the people. पीपी चेयरमैन चयो त हुन पंहिंजे इंसाफ जे निज़ाम खे ॾिठो आहे ऐं उन जो शिकार भी रहियो आहे। ज़ुल्फ़कार अली खे फेयर ट्रायल जो मौक़ो न ॾिनो वियो ऐं उनखे क़त्ल करण जी साज़िश भी साॻे लाहौर हाई कोर्ट में थी। हुन वधीक चयो त संदसि वालिद बिना कंहिं ॾोह जे 11 साल जेल काटियो। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी 30 वरहनि ताईं केसनि खे मुंहुं ॾिनो ऐं पोइ तारीख़ पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदे ॿिन्ही खे बेगुनाह करार ॾिनो। History has given its verdict, and those very courts जहां ये केसेस चलते थे, चीफ जस्टिस इफ्तिकार चौधरी के दौर में उन्हीं को कोर्ट से हर एक केस में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो को, सदर ज़रदारी को बाइज्जत बरी कर दिया। बिलावल भुट्टो ज़रदारी इन मौके ते इहो चयो त जमहूरियत जी बहाली खां पोइ इहो सम्झियो पियो वियो त मुश्किलातनि बावजूद पाकिस्तान सुस्त रफ़्तारी सां जमहूरियत तरफ़ वधी रहियो आहे, पर इमरान ख़ान जी क़यादत में इहो वाज़ह थी वियो आहे त पाकिस्तान जमहूरियत ॾांहुं न पर उन जे मुख़ालिफ़ तरफ़ वञी रहियो आहे, जंहिं जे ख़िलाफ़ असांखे विढ़णो आहे। पीपी चेयरमैन वधीक चयो त क़ौमी असेंबली जे मेंबर जी हैसियत में हू पहिरियों भेरो पार्लियामेंट में आयो आहे ऐं पार्लियामेंट जो किरदार संदन उम्मीदनि ते पूरो न लथो आहे। शायद मौजूदा पार्लियामेंट पाकिस्तान जे तारीख़ जी बदतरीन कारकर्दगी वारी पार्लियामेंट आहे।